दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे सीरियल ड्रामा पापनगर ते। जी हाँ दोस्तों, अॼु बेहतरीन अपडेट आहे। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे उदासी टेक यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों उदासी टेक यूट्यूब चैनल में हर नई अपडेट में तव्हां सभिनी खे नई हिकु मतिलबु अपडेट्स ॾींदा आहियूं ड्रामनि जी। अॼु जी अपडेट्स आहे पापनगर जी करेक्टर ते। जी हाँ दोस्तों, तव्हां सभिनी खे दोस्तनि खे मुंहिंजो हिकिड़ो मतिलबु सुवालु आहे त तव्हांखे सभ खां वधीक पापनगर ड्रामे में कंहिंजो करेक्टर वणी रहियो आहे? राबेल छोकिरी जो करेक्टर ज़बरदस्त आहे या मल्हार जो करेक्टर सभ खां वधीक सुठो आहे? उन खां सोनू मिर्ज़ा बि आहे या वरी जेको गुंडो आहे ज़ुल्फ़कार बुर्दी यानी बलाज ख़ान जो करेक्टर भलो आहे या शेरदिल जो करेक्टर सुठो आहे या मल्हार सभ खां वधीक 1 नंबर तव्हांखे लॻी रहियो आहे या सारंग सुठो आहे? कंहिंजो करेक्टर बहितरीनु लॻी रहियो आहे? इहो आहे सुवालु। इहो आख़िरी कमेंट सेक्शन में तव्हां कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह करे सघो था ऐं ॿुधाए सघो था त हिन ड्रामे जो करेक्टर तव्हांखे कहिड़ो वणियो। कहाणी खे हिकु पासे रखो, करेक्टर जी अॼु ॻाल्हि हली रही आहे। ज़रूरु ॿुधाईंदा कमेंट सेक्शन जे ज़रिए ऐं फेसबुक पेज ते अगरि ॾिसी रहिया आहियो त लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल ऐं पेज खे।